लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आहियां मुंहिंजो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु असां ॻाल्हायूं था कंबर शहर जी हिकिड़ी मोज़िज़ शख़्सियत ऐं कंबर शहर जे इलाही माण्हुनि खे कॉलेज लेवल ते पढ़ाईंदड़ साईं प्रोफेसर मनवरलाल जेसराणी असांजा उन्हनि सां हूअं त लाॻापा घरेलू आहिनि तॾहिं खां जॾहिं असां ॼावासीं उनखां अवल असांजे वॾनि जा हिननि जे वॾनि सां तालुक़ हुआ ऐं हिननि जो जेको वॾो डॉक्टर होलाराम साहबु उहो सॼे शहर जो डॉक्टर हो। डॉक्टर माना उहो कंपाउंड्री पास जेके डॉक्टर हुआ उन ज़माने में अहिड़ा 4-5 डॉक्टर हुआ, पर डॉक्टर होलाराम साहबु जेको आहे उहो वॾे में वॾो डॉक्टर हो। उनजी वॾी मञता हुई, उनजी वॾी साख हुई, उनजी वॾी उनजी वॾी धाक हुई ऐं हू पंहिंजे उन इस्पताल नुमा जेको उनजो आर पार दुकानु हो उन में कई माण्हुनि जे वेहण जी उन्हनि जे इलाज जी गुंजाइश मौजूदु हुई। असां तॾहिं खां ॾिसंदा आयासीं। वरी साईं मनवरलाल जो चौथो नंबर जेको भाउ 5 नंबर उहो इंदरलाल उहो वरी मूंसां गॾु चांडका मेडिकल कॉलेज में पढ़ियो। सो साईं खे मूं रिक्वेस्ट कयो त उन ज़माने जा के किस्सा यादि करायो ऐं कंबर शहर जे बारे में के ॻाल्हियूं रिकॉर्ड ते हुजणु खपनि। माण्हू अॼु आहे सुभाणे कोन्हे। सो अचो त साईं मनवरलाल जेसराणी प्रोफेसर उन सां ॻाल्हायूं। साईं नमस्ते। नमस्ते, महिरबानी। वॾी महिरबानी। ऐं हाणे हीअं कयो त मूंखे हीअ ॿुधायो तव्हां कॾहिं ॼावा? आउं 1950 में ॼावां। तव्हां वॻड़नि जे भरिसां भोला कलोड़ा में ॼावा? भोलनि कलोड़नि में। मां कंबर में ॼावांसि। तव्हां कंबर में? जी। वालिद साहब कॾहिं आयो कंबर? बाबा कंबर में आया जीअं पार्टीशन थी 47 जी त बाबा लॾे आया कंबर में। अच्छा। हा। ऐं ॼण त भोला कलोड़ा भारत हो, तव्हां पाकिस्तान आहियो। हा, बसि हाणे ज़ाहिर आहे माण्हू उन वक़्तु हालतूं बि अहिड़ियूं हुयूं। असांजी हालांकि ज़मीनदारी सभु उते ई आहे, अञा ताईं बि उते ई आहिनि। पर तालीम जे करे बि थियो, जीअं पढ़ंदा आयासीं त पोइ ज़ाहिर आहे वरी शहरनि जा स्कूल, ॿियो कंबर जी तालीम, कंबर जी तालीम, त उन जे करे पोइ असांजी फैमिली आहिस्ते आहिस्ते अची कंबर में सेटल थी। मतिलबु हिंदुनि जा कहिड़ा वॾा घराणा कंबर शहर जा? कंबर में मशहूरु हुआ मुखी भीखचंद, असांजा उनजा निंगर हुया साईं शीतलदास, श्रीचंद साहिबु, हा तव्हांजे सौटरा तव्हांजे ख़ानदान उहे पिरथियाणी आहे, तव्हांजा सॻा सौट हा, सम्झो था। ऐं गुफ़्तगू थींदी तव्हांजे वॾनि सां बि मज़ा वठंदा हुआसीं, खिलंदा हुआसीं त बाबा असांजा सौट अथव तव्हां ॾे। अहिड़ियूं कंबर में अहिड़ियूं ॿियूं बि फैमिलियूं जिन जी भेण वयाणी हुई त पाण उहो वीचारो मुस्लिम शेख हुई, बिरादरी हुई, खोड़ हा। इहे दरबार जे पाड़े में उहे असांजे पोस्ट ऑफिस जे भरिसां उहे रहंदा हुआ। उन्हनि जा त ईअं ई हुआ जीअं तव्हां बि जेकॾहिं सौट तव्हांजा उहे हिंदू हुया त तव्हां वरी पंहिंजी कम्यूनिटी जे हिसाब सां मुस्लिम थियव, शेख साहिबु थियव, त ईअं हुयूं ॿियूं बि फैमिलियूं। पर मशहूरु फैमिली जेका हुई उहा पिरथियाणियुनि में मुखी भीखचंद हुयो। साईं असांजे जेसराणियुनि में असांजे वालिद साहिबु या बाबो असांजो किशनोमल, वॾो बाबो किशनोमल, ऐं उनखां पोइ सभई नौकरियुनि में आहे, आबदार आहे, कैनाल आहे, तपदार हुआ, फाइनलियूं सभु पास आहे। एजुकेशन त असां वटि ईअं हुजो, असां हुआसीं एजुकेशन जा बादशाह हुआसीं सभई। याने असांजो मोहनलाल जेसराणी जंहिं फस्ट क्लास फस्ट यूनिवर्सिटी 1956 में 89.9% सां खईं, जंहिं उन सां असांजे कंबर जा जेके उस्ताद असांजा बि हुआ, साईं उमेद अली पठाण हो, साईं सरफराज़ राजपूत हुयो, इदरीस जो वॾो भाउ। उमेद अली पठाण माना आगा सोहेल वारनि जो फादर उहो हुयो। साईं सरफराज़ राजपूत उहो वरी इदरीस राजपूत साहब जो भाउ हो। फिजिक्स पढ़ाई, असांखे फिजिक्स पढ़ाईंदा, केमिस्ट्री पढ़ाईंदा हुआ। ऐं मटाई साहब विजय मटाई हेड मास्टर हूंदो हाई स्कूल जो। त हाणे उन दौर में साईं गुलाम अली तुन्यो साहिबु ॿिए छॾे जा हुआ उहे, ऐं के बि दोदाणी वारा जा जेके हिते सेक्रेटरी थी रहिया हुआ उहे बि कंबर में मैट्रिक जो इम्तिहान ॼाणाया। उन वक़्तु एजुकेशन जो औज ते बि हुयो। ऐं असांजे यादि आहे त
25 ॼणा मैट्रिक में वेठा, जंहिंमें 20 फर्स्ट क्लास में कंबर जा, 20 ॼणा कंबर जा थिया। उन वक़्तु सेंटर शिकारपुर हुयो ऐं कंबर सेंटर न हो, शिकारपुर कॉलेज तालका कॉलेज हो। हा, उते इम्तिहान ॾियणु वेंदा हुआ। ऐं मोहनलाल जॾहिं असांजे जयसराणी जो कज़न जेको असांजो बाबा वारनि जो, उन जॾहिं फर्स्ट क्लास फर्स्ट यूनिवर्सिटी कट कई त काफ़ी स्कूल खे उन्हनि खे असांखे बि इनाम प्राइज़ ॾाढा आया। उन वक़्त जी वॾी ॻाल्हि हुई। उन खां पोइ जीअं इहो रिज़ल्ट आयो त कंबर सेंटर थी वियो ऐं कंबर हाणे एग्ज़ामिनेशन जो सेंटर न थियो, पर मतिलबु आहे त हुते क्लासिस शुरू थी विया। एग्ज़ामिनेशन जो सेंटर वरी देरि सां थियो, पर हुयो हाई स्कूल। हाई स्कूल हो, पोइ हाई स्कूल साईं मटाई साहब, विजय मटाई ठारूचा, उहो हा तव्हां खां अवल हो। ऐं तव्हांजे दौर में साईं शायदि साईं अमीर बख़्श साहब उहे उन खां पोइ आया। उन खां पोइ साईं शफ़ी मोहम्मद साहिबु राज आया। त अहिड़े तरीक़े सां असां लॾे जीअं आयासीं, उतां आहिस्ते आहिस्ते हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा पार्टीशन, पोइ जायूं ख़ाली, पोइ हर कंहिं पंहिंजे कवर पियो, जेके जिते ख़ाली मिलंदियूं पियूं वञनि उते असां वेहंदा वियासीं। ऐं तालीम जेका वॻड़नि में बि असांजे वॾनि जी कुझु थी, वॻड़नि में बि नंढा नंढा स्कूल्स हुया। त अहिड़े तरीक़े सां पोइ अची वियासीं। हाणे 1931 में मुंहिंजो वालिद साहब जो जनमु हुयो, 31 में। बाबा मैट्रिक जो इम्तिहान ते अपीयर उहो न थियो, बाक़ी मैट्रिक ताईं बाबा पढ़ियो। हा, ऐं चोथीं जी अंग्रेज़ी में जेका अॻे फाइनल थींदी, जेका मूं पिणु पास कई आख़िरी 1964 में, आख़िरी मूं बि फाइनल पास कई। असांजो उस्ताद हो साईं हिसामुद्दीन हकिड़ो, ऐं जेको हू फाइनल पढ़ाईंदा उहो चाचो अमुलदास असांजो, जेको हा बकौल असांजे ॿिए सौट जे। त उन ॾींहुं कंबर, उन्हनि जो कंबरदीन कोई डॉक्टर आहे, उहो पियो चए त मुंहिंजो वालिद साहिबु तव्हांजे ॾाॾे वटि फाइनल कई हाजी साहिबु। उहो उनखे वालिद साहिबु ॿुधायो हो, ताज़ी इहा ॻाल्हि आहे। जो कंहिं असां वियासीं असांजे मंज़ूर अली शेख वालिंदी जे, जेको असांजो शेख साहिबु हो, उनजे वाइफ जेका मदर उन्हनि जी, उते ई इहा गुफ़्तगू थी ताज़ी। त माना हाजी इलाही साहिबु जेको हुयो, अब्दुल ख़ालिक जेको IG आया हिन वक़्तु IG आहे बलोचिस्तान हुयो। हा, ऐं उन मोहम्मद अनवर जो निंगर। ऐं इहे असांजा पाड़ेसरी आहे, लॻो लॻो घर आम्हूं साम्हूं हिक ॿिए जा। असांजो ॼाए ॼम बचपन खां वठी उहे बि, पर इहो चए थो त आउं बि तव्हांजे ॾाॾे वटि फाइनल कई। अच्छा। हा, ऐं इहो नए ॻोठ जो हेड मास्टर बि रहियो चाचो। त इन हिसाब सां पोइ असां कॾहिं पैदा थिया आहियो? असां 1950 में पैदा। 50 में? हा। ऐं अवल कंबर में ई आहियो? असां कंबर में ॼावासीं, तंहिंजे करे। भले तव्हांखे सांभर आहे त शेखनि जा ॿिया कहिड़ा माण्हू ॻोठनि में लॾे आया? असां त ओरिजिनल हितां जा आहियूं। अच्छा, असांखे इहा ख़बर आहे त हाजी साहिब वारा बि कोई छॼणनि जे पासे जा हुआ। मोहम्मद रमज़ान शेख हा, साईं प्रोफेसर साहिबु हुयो, उन्हनि जो पीउ बि टीचर हुयो, ऐं उहो बि एॾो लॾे आयो। ऐं ॿियनि खे जेके तव्हां मशहूरु धुरियूं, तव्हां हाजी साहिब वारा हुआ। माना तव्हांजो वालिद साहिबु ऐं असांजो मिस्टर ग़ुलाम सरवर शेख साहिबु ऐं मिस्टर ग़ुलाम इज़त शेख साहिबु, फ़ख़्त जमाल वालिद साहिबु, इहे फैमिलियूं, ऐं मिस्टर वालिनो शेख साहिबु, 4-5 फैमिलियूं जेके प्रोमिनेंट हुयूं, जंहिंजो तालीम, उथणु वेहणु, माना संजीदा सोच फ़िक्र वारा माण्हू तव्हां शेख बिरादरी में। ॿियो मोहम्मद कुंडल शेख बि हुयो, उहो वरी तव्हांजो असुलु वॾो शेख साहिबु हुओ, जंहिंजो ॿाहिरि कारखानो, जंहिंजो पुटु मुख़्तियार अहमद शेख बि हुयो। ऐं ॿियो असांजो हथियारनि वारो, हा हथियारनि वारो, जंहिंखे गन्स लेसन्स अॻे उहे उन वटि गन्स जो दुकानु हो, लेसन त हाणे सरकार जो हुयो, पर गन्स वग़ैरह जो मतिलबु तमामु वॾी पार्टी हो, तमामु वॾी पार्टी। असुलु माना उहो बि मोतबरनि में शामिलु हो, ऐं उहो चङो मुड़ुसु हाजी साहिबु पोइ थियो। उहे बि ॿाहिरां आया? उहे बि शायदि ॿाहिरां आया हूंदा, छाकाणि जो असां काफ़ी यादगिरियूं आहे काफ़ी, न पर वॾा ॿुधाईंदा त हे किथां आया बिल्कुलु। ऐं हाणे तव्हां पढ़ियो कंबर में? जी जी। मैट्रिक करे 1966 में असां मैट्रिक कईसीं। उन खां पोइ आयो? मां 87 में फुलेली कॉलेज में पढ़णु वियुसि। अच्छा, त हैदराबाद? हा, हैदराबाद। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो। जी जी। इहो कंबर खां हैदराबाद कीअं आयो? लाड़काणी छो न पढ़ियो? उहो इन करे त इहो फुलेली कॉलेज मशहूरु हुयो, आम असांखां अवल बि एॾे माण्हू वेंदा हुया, जंहिंजे करे असांखे बि बाबा वारनि खे बि कंहिं चयो त साईं तालीम ॾाढी सुठी आहे हैदराबाद फुलेली कॉलेज जी। पोइ मां ऐं मुंहिंजो कज़न साईं सौट साधूराम
जेको डॉक्टर बी फार्मेसी कई हुई पोइ वरी डॉक्टर जी प्रैक्टिस कंदो हो। अॼु उनजो पुट बि जेके आहिनि से तमामु डॉक्टर्स आहिनि माशाअल्लाह। असांजे नसुल में सभु डॉक्टर आहिनि, तक़रीबन 20-30 डॉक्टर थी वेंदा जेसराणियुनि जा, जेके हर कंहिंजी फैमिलीअ में। सो असां पोइ हलिया वियासीं ओॾे, उहो बि ऐं आउं बि। मां वञी न्यू हॉस्टल में रहियुमि, हू मुंहिंजो सौट ओल्ड हॉस्टल में रहियो। ऐं वरी पोइ मां हू इंटर में हो, मां फस्ट ईयर में, पर पोइ उतां वरी पोइ मां इंटर अचे वरी साॻी लाड़कानी डिग्री कॉलेज में कई। माना तव्हांजी ॻाल्हि मां हीअं थो लॻे त कंबर में कराची जी तालीम जी नामाचारी कान्हे। न न उन वक़्तु न हुई, असां हैदराबाद ताईं मतिलबु फुलेली कॉलेज ताईं मशहूरु हुयो। हा, सचल कॉलेज बि हुयो, ॿिया कॉलेज बि हुया, असांजो हेॾे मुस्लिम कॉलेज बि हुयो, पर कारी मोरी कॉलेज हैदराबाद फुलेली कॉलेज, जंहिंमें कंबर जा असां अब्दुल सत्तार बुर्दी ऐं अब्दुल मालिक शेख लाल छोनारो लाल मोहम्मद हुयो उनजो निंगर, ऐं सरताज अहमद अब्बासी, इहे बि मूंसां उन साॻी कॉलेज में फस्ट ईयर में हुया। पर हू त मूंखे सम्झ में अचनि था, मालिक ॾिनो, उहे सीनियर आहिनि तमामु, तव्हांजा एज हम। न न उहे छोकिरा गॾु मूंसां फस्ट ईयर में हुया। कंबर जा सतार बुर्दी मूंसां फस्ट पहिरें दर्जे सिंधीअ खां वठी मूंसां इंटर ताईं गॾु रहियो। अच्छा। रज़ा हुनजो भाउ, हुनजो भाउ गुलामत जेको अॼुकल्ह प्रैक्टिस कंदो आहे मेमनकोट में, उनजो उहो असांजे सौट GM जेसराणी सां जेको वापडा में AC थी रिटायर थियो, उहो उन सां पढ़ंदो हुयो। ऐं असां सां बाक़ी जीअं मक़बूल अहमद कादरी हुयो, साईं क़ाइमदीन मंगी, साईं अब्दुल लतीफ़ निंगर हो, पीर बख़्श हुयो, कमरदीन शेख हुयो बदरदीन जो पुटु, ऐं असां सां मोहम्मद हसन सूमरो हुयो, फैज़ मोहम्मद सूमरे वारनि जा, कुर्बान अली सूमरे जो भाउ। असांजो हिकिड़ो 5-8 रुस्तम अली जेको मोहबत ऐं सोबत वारनि जो भाउ, उहो बि मूंसां पिया। हा, उहो रुस्तम अली बि वीचारो असां सां वॉलीबॉल बि खेॾियो, मां हुनजो ट्राई प्लेयर हो, नेट प्लेयर हो, ऐं उहे असां सां गॾु पढ़िया, सम्झो था। इहे पर सरताज अब्बासी बि गॾु पढ़ियो, अब्दुल सत्तार बुर्दी बि गॾु पढ़ियो, ऐं अब्दुल मालिक शेख जेको लाल मोहन जो 8 नंबर पुटु हो आख़िरी। इहे टई असां चारई फुलेली कॉलेज में वियासीं। उहो बि नई उतो पढ़ी पोइ असीं उतां आयासीं त पोइ मां लाड़काने में BHC लाड़काने में, ही मालिक ॾिने वारा उहे डॉक्टर थी विया। हा, उहो अब्दुल सत्तार बि डॉक्टर थी वियो, उन बि इम्प्रूव कयो, अब्दुल मालिक बि इम्प्रूव कयो, डॉक्टर थी वियो। ऐं सरताज अब्बासी पहिरें स्ट्रोक में डॉक्टर थी वियो। अनवर अब्बासी वारा जेके अब्बासी ख़ानदान हो, उन्हनि जा वॾा बि असांजा उस्ताद रहिया। त इहो पंहिंजी फस्ट एनुअर में उहो डॉक्टर थी वियो, LNC में सभु चूंडिजी विया। भला जे शुरू कयां वरी हा, यादगिरी लाइ, कंबर खे यादि करण लाइ, तव्हांजो प्राइमरी जो पहिरियों टीचर केरु? साईं अब्दुल गफूर अब्बासी। असांखे बि न पढ़ायो, ॿिए दर्जे ताईं असांखे न पढ़ायो। न, असांखे पहिरियों दर्जो पढ़ायो। हा, पोइ वरी असांखे ॿियो दर्जो मोहम्मद बख़्श पढ़ायो। असांखे साईं साॻी पढ़ायो, साईं अब्दुल गफूर ॿियो क्लास, बाबा साईं शमसदीन पढ़ायो। अच्छा, साईं मोहम्मद रमज़ान शेख जो वॾो भाउ। हा, ऐं उनखां पोइ चोथों दर्जो असांखे मोहम्मद सिद्दीक़ असांजो कादरी साहिबु हुयो, उन असांखे पढ़ायो। डॉक्टर मुनीर ऐं फिदा हुसैन वारनि जो फादर, उन असांखे पढ़ायो। ऐं उनखां पोइ आउं वरी अंग्रेजी स्कूल में हली वियुसि। अॻे 4 दर्जा पढ़ी 5 में वेंदो, अॻिते हली वरी 5 खां पोइ पास 6 में वेंदो। असां ॼण हिकिड़ो साल असां वरी ॿिया असां गॾिजी पिया, त असां 4 दर्जा सिंधी पास करे 5 दर्जे में अंग्रेजी में वियासीं उन ज़माने में। ऐं उन वक़्तु असांजो पहिरियों टीचर जेको हुयो, उहो साईं मोहम्मद कामिल मुगेरी बरोच जेको हो, उहो बि आबड़ियो मेतलनि जो हुयो। असांजो पहिरियों उस्ताद उहो 6 में बि उहो, 7 में बि उहो, 8 में वरी साईं आसनदास, साईं कामिल जेको कड़केदार अंग्रेजी ॻाल्हाईंदो हो। भलो माण्हू हो, सादो माण्हू हो, शरीफ़ माण्हू हो, पढ़ी पियो हो उहो बि पंहिंजे क़ौम में। पोइ 8वीं जमायत असांखे साईं उमेदल साहिब बि पढ़ाई, ऐं साईं असांखे साईं आसनदास असांखे मैथमेटिक्स पढ़ाई। उहे बि छॼणनि जा हुआ, ऐं उहे बि जेसवाणी हुआ। असां जेसराणी ॾाढो उस्ताद टीचर, असां ट्यूशन बि हुन वटि पढ़ंदा हुआसीं। काफ़ी वॾा माण्हू हुन वटि ट्यूशन पढ़ाईंदा हुआ, तमामु होशियारु माण्हू। असांजे साॻियो ई
इन जी जेसराणनि जी पाड़े में जा डॉक्टर नानकर वारनि जो सौटनि जा घर आहे उनजी भरिसां ई मुंहिंजो घरु हुयो ऐं बहरहाल साईं बि लाइक़ु इंसानु उन ज़माने जा सभु हो इहे उस्ताद ॾाढा लाइक़ु आहे ऐं पोइ अठीं साईं पोइ 9 में असां आयासीं त असांखे 9 में साईं असांजो साईं शफ़ी मोहम्मद वारा मैट्रिक ताईं राजपुर हा मैट्रिक ताईं उन पोइ साईं नूर मोहम्मद शफ़ी हा इहे ॿई भाउर हुआ त असां साईं शफ़ी मोहम्मद वटि हुआसीं ऐं मैट्रिक असां कईसीं साईं शफ़ी मोहम्मद ई हुयो उहा ई हा सब्जेक्ट त पोइ सभिनी जा अलॻि अलॻि थी विया फर्स्ट ईयर में असां आयासीं फुलेली कॉलेज में आफ्ताब साहब हुयो कोई उन वक़्तु हाणे मां ज़ाहिर आहे नओं आयो छॾे आयासीं पढ़ी असांजे उते मां इम्प्रूव कयो अच्छा मां इम्प्रूव कयो पर मां उन में मुंहिंजी BDS में सिलेक्शन थी हा पर मुंहिंजी उन में न थी त BDS में मुंहिंजो सौटु डॉक्टर नानकराम ऑलरेडी उते पढ़ंदो हुयो MBBS त उन मूंखे चयो हाणे यार BDS जो एतिरो स्कोप उन वक़्तु BDS जो स्कोप न हो चवंदा हुआ बसि या ॾंद कढंदा ॾंदनि जो डॉक्टर आहे जीअं फिजियोथेरेपी जो न हो हाणे फिजियोथेरेपी जो बि थी वियो आहे न त चवंदा इहो बि कुंभरनि वांगुरु मालिश था कनि सम्झो था पर हाणे उनजो बि 5 साल कोर्स थी वियो आहे दे आर आल्सो कॉल्ड डॉक्टर्स सम्झो था उहे उन्हनि खे सम्झो वञे थो त दे आर डॉक्टर्स हाणे पोइ वरी तव्हां यूनिवर्सिटी विया असां वरी यूनिवर्सिटी वियासीं असां BSc कईसीं त BSc खां पोइ MSc कईसीं इहो फ़ैसिलो कंहिं कयो त हिते मूं BSc में वरी मैरिज बि कई 71 में शादी कई करे पोइ वरी MSc करणु वियुसि शादी कंहिंसां कयव शादी मुंहिंजे चक शहर में उनजो मुंहिंजो सहुरो जेको हो सो उत्तम चंद नालो हो टीचर हो हाई स्कूल में चक माना बागड़ जी टंडो जहानिया खां उहो शिकारपुर ज़िले में थो हेॾे जहान ठीकु जहानिया खां चक टंडो जहानिया न इहो जहानियो आहे टंडो जहानिया खां अंदरि वञे थो जेको पोइ इहो चक भिरकण रुस्तम काई ही ॻोठ इहो त मूं मुंहिंजो माना जेको सहुरो हो फादर इन लॉ हो उहो उहा पढ़ियल हुई 8-9 दर्जा पढ़ियल औलाद घणी मुंहिंजी औलाद मूंखे 5 नियाणियूं ऐं 2 पुट पहिरीं मूंखे नियाणियूं ॼायूं 3 नियाणियूं पढ़ायूं तव्हां नियाणियूं मूं पढ़ायूं मां 3 डॉक्टर कयूं अच्छा हा ऐं 2 मुंहिंजूं पाण न पढ़ियूं ऐं पुट मां पढ़ाया हिकिड़ो पेटारे में पोज़ीशन होल्डर आहे ॿियो लाड़कान में डिग्री कॉलेज में शहदादपुर डिग्री कॉलेज में मूं पढ़ायो उहो बि गोल्ड मेडलिस्ट आहे उहो कैनेडा में आहे ऐं हो मुंहिंजो पुटु UK में आहे अच्छा हा हू इंजीनियर आहे आर्किटेक्ट इंजीनियर आहे ऐं हू जेको आहे हू नेशनल हेल्थ सर्विस हॉस्पिटल में मैनचेस्टर में ब्लैकबॉर्न में उहो डॉक्टर आहे उहो इंजीनियर आहे आर्किटेक्ट इंजीनियर आहे गवर्नमेंट नौकरी तव्हांजी फैमिली जो इहो आहे नक्शो हाणे तव्हां जी यूनिवर्सिटी में छा पढ़ियो असीं MSc कईसीं यूनिवर्सिटी में केमिस्ट्री हा सब्जेक्ट मुंहिंजा जेको हो घणा साल पढ़ियो 2 साल BSc खां पोइ 2 साल MSc बैचलर कई BSc कयव उहा बैचलर मास्टर करणु आयासीं अच्छा पोइ उते उस्ताद कहिड़ा मिलिया ख़ासि उस्ताद असांखे काज़ी साहब मुमताज़ काज़ी साहब असांजो हेड ऑफ डिपार्टमेंट हुयो इंस्टीट्यूट जो चेयरमैन हो मुमताज़ साहब जी कोई यादगिरी ॿुधायो सर मुमताज़ साहब बसि ॾाढो सुठो एडमिनिस्ट्रेटर हो साल खां पोइ रिटायर थियो जीअं असां वियासीं ऐं उनखां पोइ असांजो नक़वी साहबु हुयो उहो आयो ऐं 2 साल असांजा बि निकिरी विया पोइ त हाणे टीचर पंहिंजे सीनियरिटी वाइज़ पोइ मूं जॾहिं कमीशन में ॾिनी पई त बि काज़ी साहब असांजो हुते कमीशन जो मेंबर हो ऐं AGN अब्बासी असांजो मेंबर हो ऐं अकरम अंसारी साहब असांजो साईं मोहम्मद अकरम चवांसि साईं वॾा ऐं उहे तमामु लर्नेट असांजा हुआ पब्लिक सर्विस कमीशन जा नासिर साहब ज़ोला जो प्रोफेसर हूंदो हैदराबाद कॉलेज में असांखे पढ़ायो उहो बि कमीशन जो मेंबर थी आयो ऐं शफ़ी मोहम्मद मर्ड उहो असांजो केमिस्ट्री जो एक्सपर्ट उहो मुंहिंजो प्रिंसिपल हो कोटली कॉलेज में छाकाणि मुंहिंजी पहिरीं अपॉइंटमेंट बि मुंहिंजी फुलेली कॉलेज में थी मां पढ़ियुमि पोइ उते ऐं मुंहिंजी पहिरीं अपॉइंटमेंट बि काज़ीपुरी फुलेली कॉलेज हैदराबाद में थी तव्हां पब्लिक सर्विस कमीशन ॾिनो पास कयो ऐं तव्हां फुलेली में लेक्चरर थियो मां अवल एडाक ते थियो 17 ग्रेड आई 17 ग्रेड हो उन वक़्तु पघार असांजी 700 रुपया 700 ते तव्हां हैदराबाद में पढ़ाइणु शुरू कयो हा घणो वक़्तु रहिया हुते असां 5 महीना फुलेली कॉलेज में जीअं मां रहियुमि त मुंहिंजी ट्रांसफर थी वरी कोटली कॉलेज में नओं खुलियो कोटली कॉलेज माना भरिसां ई हा त इन विच में कुझु थियूं
त मूंखे सर्विस में कीअं कढियऊं, पोइ मां वरी उहा सर्विस बैक कीअं वरिती। सर्विस में कढियऊं? हा, मूंखे मुंहिंजी अपॉइंटमेंट साईं पनाली छा सेक्रेटरी हो। हा, पोइ मूंखे चयईं त तोखे एडहॉक ते असां खयो, ऐं उन वक़्तु असांजो डायरेक्टर हमीद सिंधी साहिबु हुयो। जॾहिं असांजो इंटरव्यू थियो हुयो त मां उन इंटरव्यू में वियुमि त हमीद सिंधी साहिबु हुयो। असांजो उहो ऑलरेडी मतिलबु हुयो, पर हाणे असां एक्सपर्ट हुआसीं, इंटरव्यू जीअं थींदा आहिनि तीअं ॾिनोसीं। पोइ मुंहिंजी उन में एडहॉक ते सिलेक्शन थी। एडहॉक ते थी 3-4 महीना गुज़रिया उन ई कॉलेज में हुयुसि त मूंखे हिकिड़ो लेटर आयो त जीअं त असांखे कमीशन जा सिलेक्टरी आया आहिनि, मेंबर आया आहिनि, तंहिंजे करे हाणे असां वटि जायूं कोन्हनि के, तंहिंजे करे तव्हांजी सर्विस टर्मिनेट था कयूं। मां चयो ठीकु आहे। एक्चुअली टर्मिनेट लफ़्ज़ जी माना त अची पई, पर टर्मिनेट खे मां ईअं पियो सम्झां त नथिंग थी वेंदो अहिड़ो, इहे निकिरंदा आहिनि ऑर्डर्स, वरी हली वेंदा आहिनि। पोइ जॾहिं ॿुधायूं त न बाबा तुंहिंजी नौकिरी ख़तमु थी वई। जॾहिं वरी ॿियनि पढ़ियो त मां चयो नौकिरी ख़तमु थी वई। हा, एक्चुअली मूंखे इन नौकिरी वठी अचण में इसराणनि जो वॾो रोल हो। रोशन अली खान ऐं मुस्तफ़ा मुजद इसराणनि वारनि जो वालिद साहिबु, उहे मूंखे नार्थ नाज़माबाद में उन्हनि वटि रहियल हुउसि। मूंखे उहे सेक्रेटरी पनाली छा की पढ़ायो उन्हनि हो मदरसे में लाड़काने में, ख़र्चु उहे ॾींदा हुआसीं, हाजी साहिब वारा ऐं रोशन अली खान वारा। वियासीं त कुझु उहा बि मुंहिंजी सिफ़ारिश हुई। ॻाल्हाइण में ॿुधायां पियो, कुझु सिफ़ारिश, कुझु एक्सपर्ट पंहिंजे सब्जेक्ट जा, मतिलबु बहरहाल असांजूं हुयूं थियूं। पोइ मूं उन्हनि खां बैक करे चवराए, पर साईं पनाली छा जवाबु ॾिनो हुननि खे त सर सारी, ऐं मां ॾिनो हो। ऐं इहो भुटे साहिब जो जेको हुयो सो दौरु हुयो, भुटे साहिब जो जीअं हिन दुनिया में वीचारो शहीद थी वियो त मुंहिंजी नौकिरी बि तॾहिं हली वई। पोइ हिननि मूंखे चयो त कमीशन जो सिलेक्ट मिलियो आहे, तव्हांजी महिरबानी, तव्हां हाणे पंहिंजो भली ईज़ी थियो। मां उन वक़्तु मुंहिंजो वास्तो लियाकत अज़ीज़ सोलंकी, उन वक़्तु असांजो सप्लाइ सिंध लेक्चरर्स एसोसिएशन हूंदी, सप्लाइ पोइ थी। पोइ उहो सागर साहिबु हूंदो हुओ सुप्रिटेंडेंट डायरेक्टर जो, हमीद सिंधीअ जो। पोइ मूं उन्हनि सां राबितो कयो त बाबा मां वाक़ई जूनियर आहियां या मूंखां को जूनियर अञा वेठो आहे, उनखे नौकिरी में रखियो अथऊं ऐं मूंखे कढी छॾियो अथऊं, त जांच त करे ॾियो। त हू मूंसां थोरो क्लोज़ आहे, यूनियन जे करे बि आउं वास्तो रखंदो हुउसि। पोइ ॾिठो त मूंखां जूनियर हिकिड़ो वेठो आहे, उहो बि लाड़काने जो हो, नज़ीर हुसैन वॻण, उहो बि केमिस्ट्री जो लेक्चरर। उहो मूंखां जूनियर हो, उनखे न कढियऊं पर मूंखे कढियऊं, उहो बि एडहॉक ते। मूं हमीद साहिब खे एप्लीकेशन ॾेई उनखां फॉर्वर्ड कराए त बाबा मुंहिंजो त फॉल्ट ई कोन्हे, फॉल्ट ऑफ गवर्नमेंट। हाणे गवर्नमेंट जो फॉल्ट आहे त हिकिड़ो कमीशन जो आया आहिनि सिलेक्ट त हिकिड़ो एडहॉक जो वेठो आहे, जेको जूनियर आहे सीनियर खे कढी छॾियो। त पोइ मूंखे हुननि जो ॾिठो त मां चयो न त वञा थो कोर्ट में, या वञो जेका असांजे थींदी आहे हिते शायदि रेवेन्यू बोर्ड में, मतिलबु काई अदारो ॿियो बि हो जंहिंमें असां अपील करे सघूं पिया। पर पोइ हुननि एसि ताईं वञणु न ॾिनो। उते लियाकत सोलंकी वारा नवाज़ लगारी हुयो एसो उन वक़्तु। पोइ नवाज़ लगारी खे हुननि सम्झायो त यार खामखा कोर्टुनि में वेंदव, हे न वणंदव। पोइ हुननि मूंखे नओं ऑर्डर ॾिनो। पोइ नओं ऑर्डर मूंखे कोटड़ीअ में ॾिनो। पोइ आउं कोटड़ी में जॉइन कयो। पोइ कोटड़ी में मूं साल खनि रहियुसि त वरी मुंहिंजी ट्रांसफर थी शहदादकोट कॉलेज। जाइ ख़ाली पई हुई, मुंहिंजो ॻोठु कंबर शहदादकोट, अॻे लाड़काणो ज़िलो, पोइ इहो कंबर शहदादकोट ज़िलो ठहियो। त आउं वरी उॾहं जो वियुसि केमिस्ट्री में, त पोइ मां 20 साल उते नौकिरी कई। 20 साल ई उते रहियुसि, अकेलो हुउसि, कॾहिं अचे पियो कोई त वरी हलियो पियो वञे। बहरहाल सफ़र गुज़रियो। पोइ ॿार बि उते पंहिंजो सोटाड़ा भाटा आहे हो दाख़िलाऊं थियूं, ॿार बि उते ई पढ़िया। मां केमिस्ट्री जा मां केमिस्ट्री जो प्रोफेसर हुउसि। त केमिस्ट्री ऐं फिज़िक्स, हा, उन्हनि खे फस्ट ईयर ऐं इंटर में 2 रिआयतूं आहिनि। हा, प्रोफेसरनि खे जी, त उहो प्रैक्टिकलनि में मार्कूं हा हा ॾेई वठी सघनि था। हा हा, हुयूं न उन वक़्तु 30 मार्कूं, 30 मार्क्सूं, 70 हूंदी थियरी हा, ऐं प्रैक्टिकल 30 मार्क्स। ठीकु आहे, जंहिंजे करे हुनजी अहमियत तमामु वॾी। ठीकु आहे। हा, करप्शन कॾहिं शुरू थी? प्रैक्टिकलनि वारी करप्शन शुरू कई? न, ईअं ॾिसो थ्रू आउट त का ख़बर नथी पए न भई प्रोफेसर केमिस्ट्री। हिकिड़ी साई वठूं, हा भले वठो, करप्शन शुरू था कयूं। ठीकु आहे, ठीकु आहे। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं प्रोफेसर मनोहर लाल जेसराणी साहिब सां जारी आहिनि।
मुंहिंजे एंट्रो में चयो त साईं असांजे कंबर जो आहे, असां कंबर जा आहियूं, सो कंबर जा जेके चिठा आहिनि से रिकॉर्ड पिया कयूं। सो हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था गॾु थियूं।